था अंदर अंदर में गरदा बतू था पंहिंजे नसीब वारो असां त ॾाढा खिलणा हुयासीं पंहिंजे नसीब वारो असां त ॾाढा खिलणा हुयासीं कोई त दुख हूंदो रुअंदा बतू था अंदर अंदर में गरदा बतू था पंहिंजे नसीब वारो असां त ॾाढा खिलणा हुयासीं पंहिंजे नसीब वारो असां त ॾाढा खिलणा हुयासीं। नए अपडेट्स के लिए असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ बेल आइकन के प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वाली वीडियो तव्हां ताईं पहुचे।